ॾिठी सूंहं जी नदी हूंदी, हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। जित रेत बे तती हूंदी, हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। थोरी दाना थोरी दीवानी अथी, जंहिंजी उस्ताद हीअ निशानी अथी। सिंध सां सूंहं सां सची हूंदी, हा उहा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी। नाज़रीन, सकाफ़त ॾींहं जे हवाले सां ख़ुसूसी ट्रांसमिशन में मां आहियां तस्वीर संदीलो ऐं सिंध टीवी नेटवर्क पारां ऐं सिंध मीडिया फोरम पारां जेको 21 डिसंबर ते सकाफ़त वारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान कयो वियो आहे, उन में बाक़ी हिकु ॾींहुं बचियो आहे। उन सकाफ़त ॾींहुं मल्हाइण जे हवाले सां जीअं जीअं ऐलान थियो आहे, तीअं सॼी सिंध जेका आहे उहा अजरक टोपियुनि जे रंगनि सां जरकी ऐं महकी उथी आहे। ऐं हिन वक़्तु बि सॼी सिंध में जेके आहिनि सो सकाफ़ती सरगर्मियूं जेके आहिनि सो जारी आहिनि। ऐं कराची खां वठी कश्मीर ताईं, कारूंझर ताईं सिंध जा माण्हू जेके आहिनि पंहिंजी सकाफ़त सां मुहबत जो इज़हार करे रहिया आहिनि। इन सिलसिले में असीं अॼु जिन मामलनि ते बहस कंदासीं या तव्हांखे आगाही ॾींदासीं, उन में इहे सुवाल बि आहिनि त सकाफ़त छा आहे, सकाफ़त कॾहिं शुरू थी ऐं सकाफ़त खे कीअं बचाए सघे थो। गॾोगॾु असीं इन्हनि मामलनि ते बि ॻाल्हाईंदासीं त जेके सकाफ़त जे हवाले सां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में, बल्कि सिंध खां ॿाहिरि पाकिस्तान जे गादी वारे शहर इस्लामाबाद में जेके सिंधी माण्हू सकाफ़ती सरगर्मियूं करे रहिया आहिनि, बलोचिस्तान में करे रहिया आहिनि, मुख़्तलिफ़ जायुनि ऐं हंधनि ते जेके सकाफ़ती प्रोग्राम मुनक़िद कया पिया वञनि, उन्हनि ते बि असीं ॻाल्हाईंदासीं। असीं रिपोर्टरनि सां बि ॻाल्हाईंदासीं, असीं तजदीद निगारनि सां बि ॻाल्हाईंदासीं। हिन वक़्तु मूं सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी ऐं एंकर पर्सन जावेद लांगा साहब। जावेद साहब, तव्हांखे भली कार था चऊं प्रोग्राम में। सकाफ़त जा रंग, सॼी सिंध सकाफ़त जे रंगनि में मिड़ी मुठ थी वई आहे। तव्हां इन्हनि सरगर्मियुनि खे कीअं था ॾिसो, पर तव्हीं सकाफ़त खे कीअं था ॾिसो? सकाफ़त आहे छा? असीं नाज़रीन खे इहो ॿुधायूं त सकाफ़त रुॻो टोपी, अजरक, पटको, कुहाड़ी या उन खां अलॻि बि सकाफ़त आहे? तस्वीर महिरबानी। असीं मुसलसल ही ट्रांसमिशन कयूं पिया ऐं सॼी सिंध खे ऐं जिथे सॼे जग में सिंधी वेठा आहिनि उनखे ॿुधायूं पिया त असीं जेको मरकज़ी सकाफ़ती ॾिहाड़ो आहे जेको सुभाणे अचे पियो, उन में हाणे 24 कलाक ई लॻभॻि बचा आहिनि, उहो कीअं मल्हाइबो ऐं उन ते त मरकज़ी इहो थींदा। पर उन सां गॾु हीअ जेको रंग आहिनि उहे तमामु घणा अॻिते ताईं फैलियल आहिनि। तव्हां ॾिठो आहे त सिंध जे हिकिड़े नंढिड़े वाहण वसदी खां ऐं कुंड कुर्छ खां इहे रंग शुरू थिया आहिनि। ऐं सिंध जी जेका सकाफ़त आहे उहा त हूअं त हज़ारे सालनि खां हुई, क़ाइमु दाइमु हुई, पर सकाफ़त जी जेका सेलिब्रेशन वारो तस्वर आहे उहो बि हिकिड़ो मॉडर्न। जावेद साहब, तव्हां चयो त सकाफ़त हज़ारे सालनि खां वठी क़ाइमु दाइमु हुई, जेतिरी सिंध जी जेका शाहूकार तहज़ीब पुराणी आहे 5 खां 7 हज़ार सालनि ताईं, ऐं असांजी सकाफ़त बि एतिरी पुराणी आहे। हिन वक़्तु लाइन ते असां सां प्रोफेसर नागपाल साहब मौजूदु आहे। असीं उन खां पुछंदासीं सकाफ़त छा आहे ऐं सकाफ़त कॾहिं शुरू थी। नागपाल साहब, सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नागपाल साहब, असांखे ॿुधाईंदव त असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदव त जीअं इहा मालूमात आम माण्हुनि ताईं पहुचे जेके हिन वक़्तु सकाफ़ती रंगनि में सलाहिजी चुका आहिनि, त सकाफ़त छा आहे तव्हांजी नज़र में? साईं, सकाफ़त जो मक़सदु आहे त जाग्राफी हथुनि में रहंदड़ हिकु क़ौम जे उथ वेह शहर समाज खां लाइन कटिजी वई आहे। जावेद साहब, कोशिशि कयूं था, कोशिशि कयूं था। प्रोफेसर आहिनि पढ़िया गढ़िया, उहा ज़रूरु एकेडमिक उन जी डेफिनेशन असांखे ॿुधाईंदा। ऐं हींअर तमामु ज़बरदस्त ॻाल्हि जेका जाग्राफियाई हदुनि खां सही हाणे जेको सकाफ़त जो ख़ुदि तस्वर आहे न, उहो तस्वीर ॾाढो ब्रॉडर थी वियो आहे। प्रोफेसर हुन ते डेलिब्रेट कंदो, ॿुधाईंदो। हाणे जेको मॉडर्न आहे एंथ्रोपोलॉजी जो जेको टर्म आहे, इल्मुल इंसान जेके पाण चऊं था, हाणे सकाफ़त उन जो हिसो थी वई आहे। इल्मुल इंसान हिकिड़ो वसी इल्मु थी वियो आहे जंहिंमें तमामु घणा जेको बायोलॉजिकल एंथ्रोपोलॉजी आहे, एंथ्रोपोलॉजी, आर्कियोलॉजी उन जो हिसो थी वियो आहे। त अॻे जेको जीअं तव्हां चयो पिया न सकाफ़त रुॻो टोपी या अजरक इन जो नालो न आहे, पर हिकिड़ो कंप्रीहेंसिव सेट आहे। हाणे जीअं सिंधी सकाफ़त आहे उहा रुॻो टोपी अजरक हिकिड़ो सिंबॉलिकली असां कयूं था, पर उन सां सॼी जेका हयात ॻंढियल आहे कंप्लीटली। असां मोहनजो दड़े खां जेके असांजा आर्कियोलॉजिकल साइट्स आहिनि, उते जेका ज़िंदगी रहणी करणी उनखे खणी करे। जावेद साहब, इन ते वरी अचूं था। प्रोफेसर साहब लाइन ते अची वियो आहे। सलाम वालेकुम प्रोफेसर साहब। साईं, वालेकुम सलाम। हाँ प्रोफेसर, तव्हां ॻाल्हि पे कई त सकाफ़त छा आहे, राब्तो असांजो कटिजी वियो हो, महिरबानी करे तव्हां हुनजी डेफिनेशन ॿुधायो। जी जी साईं, मूं इहो पिया अर्ज़ु कयो त जाग्राफी हदुनि में रहंदड़ हिकिड़ी क़ौम जी सहजी उथणी वेहणी
शयुनि जो इस्तेमालु अख़लाक़ी ऐं समाजी क़दुरनि खे मिलाए करे सकाफ़त चइबी। तव्हां जेको मुंहं जे दड़े जो ज़िक्र कयो, असली ही एटलांटिस जे नाले सां हिकिड़ो ॿेट, उन में रहंदड़ माण्हू हुआ। एटलांटिक जेको समुंड तव्हां ॿुधो आहे वॾो, उहो इन्ही तहज़ीब जे पोयां आयो आहे, इहो हुनखे लोढ़े वियो। अच्छा, हाणे जेका मुंहं जो दड़ो ते पोइ आबादी थी आहे। हाणे मुंहं जे दड़े में कंहिं बि शिदत वारे मज़हब जो मिलणु मुमकिन न आहे। हीअ असां मुंड खां वठी सेक्युलर माण्हू रहिया आहियूं। असांजा जेके समाजी क़दुर आहिनि, उन में नंबर 1 अहिंसा आहे, भाईचारो आहे ऐं ॿिए जे लाइ ख़ैर। हाणे इहो एतिरो लहंदो आयो आहे त असांजी पीढ़ीअ में बि इहा दुआ घुरी वेंदी त या रब हिंदू मुस्लमान जो ख़ैर। हाणे इहो सेक्युलर करेक्टर आहे, सेक्युलर खे को लादीनी न चइबो आहे। हा, त असांजी सकाफ़त जा जेके रंग आहिनि, उहो असांजो तॾो ऐं तंवरी, पटको ऐं टोपी, अजरक ऐं ॿियूं जेके बि इस्तेमालु थींदड़ जुतियूं आहिनि या शावरा आहिनि असांजा, इहे असांजा रंग आहिनि। अच्छा, ही जेका नागपाल साहब जेका एक्टिविटी थिए पई 31 डिसंबर ते, छाकाणि त सकाफ़त जेको आहे क़ौम जो गॾियल हिकिड़ो विरसो आहे, उन विरसे खे हिकिड़ी क़ौम गॾिजी ऐं मल्हाए रही आहे 21 डिसंबर ते। ऐं तव्हीं हिन वक़्तु जेको आहे सो शहदाद कोट में मौजूदु आहियो, त इन्हनि सरगर्मियुनि खे ऐं हीअ जेके एक्टिविटीज़ थियनि थियूं हिकु ॾींहं जे नाले ते, सकाफ़त जे नाले ते, जेका क़ौम गॾु थिए पई हिन स्लोगन जे हेठि, उनखे तव्हां कीअं था ॾिसो? इहो ई चवां पियो त ही जेको आहे वेव हली आहे, इहा तमामु इंस्पायरिंग आहे। असां उनजी भरपूर नमूने में ताईद कयूं था त हाणे इन सकाफ़त खे ज़िंदा रखण जे लाइ बि इहो ज़रूरी आहे त हथ सां पोरियो कंदड़ जेको असांजो माण्हू अजरक ठाहे थो, ही हिकिड़ी वॾी आर्ट आहे साईं। हाणे त खणी इंडस्ट्री मशीन जे ज़रिए अजरक थो अचे, पर न, असां उन अजरक जी हिमत अफ़ज़ाई कयूं जेको हथ सां ठहे थो ऐं असली उहो अजरक आहे। त अहिड़े नमूने सां हथ सां ठहंदड़ टोपियूं ऐं असांजा पटका, सोरहनि वालनि जा पटका वॾा, जंहिंसां पाण सां हिकिड़ो माण्हू शानदार लॻे थो, असांजी पग असांजो मान आहे। त इन्हनि ठाहींदड़नि जी हिमत अफ़ज़ाई थींदी ऐं ही तव्हांजे जेके मल्हाइण जा तरीक़ा आहिनि, इन सां ही इंडस्ट्री वधी। अच्छा प्रोफेसर साहब, ॻाल्हि कई आहे त हिन सैम्बल्स आहिनि जेके कल्चर जा आहिनि, जिन सां एक्सप्रेशन अचनि था, उन पर्टिकुलर जेका कम्यूनिटी आहे उनजे तख़लीक़ी सलाहियतुनि जा, ॿोली जी केतिरी अहमियत आहे कल्चर में? ऐं एंथ्रोपोलॉजी में 20वीं सदी में शामिलु थी वियो त कल्चर ॿोली खां सवाइ जेको आहे उहो जुदा नथो करे सघिजे, उनजी अहमियत जेका आहे अंटर आहे। सिंधी ॿोली बि काफ़ी जोपर्डाइज़ आहे, रिवायती ॿोली जेका असांजी ख़तरे में, ॿोली खे तव्हां केॾो इम्पॉर्टेंट था सम्झो कल्चरल सेट में? साईं, तमामु सुठो सवाल पुछियो तव्हां। छो त सकाफ़त जी रीतूं रस्मूं जी मां तव्हांखे चयो, असांजी दुआ ॿुधाई, इहा ॿोली आहे न साईं। ॿोली त वॾो सिंबल आहे जेका कम्युनिकेशन जी मीन्स आहे। सिंधी ॿोलीअ खे बचाइण लाइ सभ खां पहिरीं मां अर्ज़ु कंदुसि त सिंधी ॻाल्हायूं ऐं सिंधीअ जा जेके ठेठ लफ़्ज़ आहिनि उन्हनि जी बि हिमत अफ़ज़ाई कजे। ख़ासि करे मीडिया खे मां अर्ज़ु कंदुसि त पंहिंजे ॿोलीअ खे ॾिसनि बाबा, सूरनि जी सट न सही मरी वियो, तकमनि जा ताब न। त अहिड़े नमूने सां ॿोलीअ खे असांखे बिल्कुलु पहिरीं ॿोली, असांजी सुञाणप ॿाहिरि असांजी ॿोली आहे। तव्हां सिंगापुर में वेंदड़ असांजा सिंधी ॾिसो, अमेरिका में, कैनेडा में, दुबई में, जिते बि आहिनि, त उहो कुर्ब, उहा सिक, उहा साञा, उहा असांजी सुञाणप आहे। ऐं ॿोलीअ खे बचाव लाइ हीअ अरबी लपटी वारी जेका ॿोली आहे, इहा पंहिंजे ॿारनि खे पढ़ायूं। मां इहो छो थो चवां त मां कराची में रहंदे मूंखे 40 साल थिया आहिनि। मां उतां जे सिंधीअ खे पंहिंजे ॿारनि सां उर्दू में ॻाल्हाईंदे ॾिठो आहे ऐं उर्दू पढ़ाईंदे ॾिठो आहे।
ही असां हिन जा जवाबदार आहियूं त असां पंहिंजे ॿारनि सां सिंधी में ॻाल्हायूं। मां हिन टीवी जे ज़रिए अर्ज़ु कंदुसि त बाबा उर्दू तव्हांजी काॾे बि न वई आहे, असां उर्दू जे ख़िलाफ़ न आहियूं। उर्दू त असांजा ॿार खेॾंदे सिखी था वञनि न। पंहिंजी ॿोलीअ में कम्युनिकेशन कयो, उन्हनि खे पंहिंजे ॿोलीअ जा लफ़्ज़ ऐं पंहिंजी ॿोलीअ जी पढ़णी ऐं लिखणी ज़रूरु सेखारियो। प्रोफेसर साहब वॾी वॾी महिरबानी वक़्तु ॾियण जी। जावेद साहब जी प्रोफेसर साहब तमामु ज़बरदस्त क़िस्म जूं ऐं नयूं ॻाल्हियूं बि कयूं आहिनि त जेका सकाफ़त आहे उहा रवैयनि जो बि नालो आहे, भाईचारे जो नालो बि आहे, सहप बि आहे। गॾोगॾु इहो मैसेज ॾिनो अथऊं त पंहिंजी औलाद सां जेके ख़ासि तौर ते अॼुकल्ह हिकिड़ो कल्चर डेवलप थी वियो आहे त ॾिसणा वाइसणा जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजे घरनि में उर्दू था ॻाल्हाइनि ऐं तबलीग ऐं प्रचार सिंधी ॿोली जी ऐं सकाफ़त जी था कनि वेठा। त इहो जेको ट्रेंड ऐं कल्चर आहे त तव्हां पंहिंजा लफ़्ज़ जेके आहिनि तव्हांखे ॻाल्हाइण कोन था अचनि। जीअं प्रोफेसर साहिबु ॻाल्हि कई त ठेठि सिंधी लफ़्ज़ जेके आहिनि उहे ॻाल्हाइण खपनि ऐं उन्हनि में असां नवां लफ़्ज़ मुरविज न कयूं जेके ॿी ॿोली जा आहिनि। त इन ट्रेंड खे ख़तमु करण जी ज़रूरत आहे ऐं गॾोगॾु सकाफ़त खे वसी नमूने सम्झण जी ज़रूरत आहे। तव्हां बिल्कुलु सही। मूं जॾहिं प्रोफेसर साहिब खां इहो सुवालु पुछो त इन जे पुठियां हिकिड़ी तशवीश हुई। जीअं हुन चयो त शहरी सिंधी जेके असीं पाण आहियूं न उनजी ॿोली ॾाढी ख़तरे में आहे। हाणे ॿी सकाफ़ती सॼी एक्टिविटी बि थिए, असांजा ॿार सभु इन्वॉल्व आहिनि उन में। मूं पंहिंजे ॿार सां ईअं डिस्कस पियो कयो, उनखे रिवायती जेके सिंधी शयूं आहिनि उनखे ॾेखारे पई। हाणे उन में डांद गाॾी ऐं मुकमिल हुन जेको सेट आहे उहो मूं ॾेखारियो पिए। त मूं लाइ वॾो मसइलो हो त शहरी पढ़ियल ॿार खे ऐं हाणे उनखे नोड़ कीअं ॿुधाइजे, पांजारी कीअं ॿुधाइजे, हरे कीअं ॿुधाइजे, उनखे गाना ॾोरणो किथे आहे, हाणे सभु शयूं उनखे ॿुधाइणियूं पियूं पवनि। ॾोरणो सराई साईं उन लाइ इहे सभई शयूं मूं ईअं पियो सम्झो त मूंखे ओॾीमहिल हिकिड़ो ॼण ख़तरो फील थियो त ॿोली जे लाइ त जावेद साहिबु तव्हांजी मां ॻाल्हि कटियां थो, ॿोली लाइ त ख़तरो आहे, पर उन सां गॾोगॾु जॾहिं हे मशीनरी अची वई आहे त असांजो ॾांद जो नसुलु जेको आहे ख़तरे में पइजी वियो आहे। उहे गाॾियूं नज़र कोन थियूं अचनि, उहे हर नज़र कोन था अचनि पिया। इहे बि ॼण त तारीख़ जो हिकिड़ो हिसो